मलिकार दोस्तों, आगा ज़फर हमारी खिदमत में। अॼु ईद है, ईद जो प्रोग्राम डेली कल्याण थे। अॼु मूंसां गॾु सिंध जा सितारा, सिंध जो साह चवणु, सिंध जी शार खे चवणु, सिंध जी सॼी मोहबत उन्हनि में समायल आहे। उहे आर्टिस्ट मूंसां गॾु आहिनि। सभ खां पहिरीं मुंहिंजे साम्हूं वेठा आहिनि। तालुक थर सां आहे। थर जॾहिं बसंदो आहे त हुनजी बसकारे में हर तरफ़ उपकार हूंदी आहे, सावक हूंदी आहे, ख़ुशी हूंदी आहे। हुतां जा मोर, हुतां जा पखी, सभु हर हिकु माण्हू ईअं ई संदसि चहिरे ते हिकिड़ी मुर्क आहे, ख़ुशी आहे। हसीन आर्टिस्ट, सिंध जो सदाबहार आर्टिस्ट साईं ज़ुल्फकारपल्ली साहब वेठा आहिनि। हुन सां गॾु वेठी आहे असांजी हिकिड़ी सिंध जो उभरंदड़ सितारो, बहितरीन सलाहियतुनि जी मालिक, उभरंदड़ फनकारा मूमल बहार। ऐं उन खां पोइ अबावाल, वो लीजेंड जेका असीं चऊं, सिंधी सां गॾोगॾु उर्दू ड्रामनि में बि हुनजो को पंहिंजो नालो आहे। ऐं हुनजे मुंहं में अलाह साईं जी दया बि ॾिनी आहे, ख़ूबसूरती बि ॾिनी आहे। असां सभिनी जो प्यारो साईं इसरार लघारी साहिब। ऐं हुन खां पोइ हिकिड़ो ॿियो उभरंदड़ असांजो स्टार, जेकॾहिं तव्हां डेली कल्याण ॾिसंदा आहियो त उहो मोहर प्रोग्राम हरू भरू, सो उहा हरू भरू जी शख़्सियत मिरानी साहब, वहीद मिरानी सां गॾु वेठो आहे। त नाज़रीन, जो की कचहरी जेका आहे सा थोड़ी कैजुअल कचहरी हूंदी आहे। पोइ असीं हरू भरू जा जेके सवाल हूंदा आहिनि उहे कोन कंदासीं, पर हरू भरू वांगुरु हिते कचहरी कंदासीं। ऐं सभ खां पहिरीं आउं चाहींदुसि त साईं इसरार सां ॻाल्हायूं। साईं इसरार, बजाए इन जे जो तव्हां खां पुछां त साईं तव्हां आर्टिस्ट कीअं थिया, सभिनी खे ख़बर आहे। या तव्हां हिकिड़ो टीवी ते जेको तव्हां नज़र अचो था उहो ॿियो माण्हू आहे। ऐं वरी तव्हांखे जेकॾहिं असीं ज़ाती मसरूफ़ियतुनि में ॾिसूं था त तव्हां जंहिं तरीक़े सां माण्हुनि जी ख़िदमत कयो था, ख़ासि तौर ते ग़रीब आर्टिस्टनि जी, त उहो वरी तव्हांजो ॿियो चहिरो आहे। ऐं हिकिड़ो अञा ॿियो चहिरो आहे जेको तव्हां माण्हुनि जेके नथा आणियो, उहो नवाब घराणे सां तव्हांजो तालुक आहे। पर हीअ जेका तव्हांजी ख़िदमत आहे, उन जो एक्सपीरियंस कीअं रहियो, इहो कीअं आहे? सभ खां पहिरीं आगा साईं तव्हांजी वॾी महिरबानी, तव्हांजी चैनल कल्याण जी वॾी महिरबानी जो ईद भलारे ॾींहुं तव्हां असां दोस्तनि खे यादि कयो, ख़ासि तौर ते मूंखे बि यादि कयो तव्हां। हीउ जेको तव्हां जेको सुवालु कयो आहे एक्सपीरियंस, आउं हिनखे एक्सपीरियंस कोन चवंदुसि। हीउ हिकिड़ो ख़िदमत जो जज़्बो आहे हिकिड़ो। इहो शायदि मुंहिंजे नसीब में हो शायदि लिखियलु, ऐं पाण खे ख़ुशकिस्मत थो सम्झां, ख़ुशि नसीब थो सम्झां। इहो हिकिड़ो हवा जो असां जेको बुनियादु वेठो, कादी साहब वेठो आहे, असां गॾिजी ॿिया दोस्त बि असांजा हैदराबाद, तव्हांखे ख़बर आहे, तव्हां बि शामिलु आहियो हुन में। ऐं उन सथ में जेका शुरूआति जॾहिं असां कई हुई, करोना जो जॾहिं पहिरियों दौरु आयो, आदमबू लॻी पई हुई सॼे मुल्क में, सॼी दुनिया में। ईअं तक घर भाती हिक ॿिए खां लहराइनि पिया, हथु ॾियण खां परे, ॻाल्हाइण खां परे फ़ासिला, ऐं हिकिड़ा SOPs हुजनि। ऐं तव्हां ॿाहिरि निकिरो तीअं कर्फ्यू लॻा पिया हुजनि शहर में, रस्ता बंदि, वीरान। इन माहौल में जॾहिं आउं बि घरु वेही रहियुसि त एज़ ए आर्टिस्ट मूं बि इहो सोचियो, असां दोस्तनि बि इहो सोचियो त जेकॾहिं असां ईअं घरु वेही रहिया आहियूं, अलाए शुक्र आहे असांखे रोज़ी रोटी मिले पई, पर जेके वीचारा रोज़ु कमाइनि, रोज़ु खाइनि, आणीनि ऐं चाढ़ीनि, उन्हनि सां कहिड़ो वेदर हूंदो, उन्हनि जी हालत छा हूंदी। असां दोस्तनि पोइ इहो पाण में हिकिड़ो असांजो ग्रुप हो, हुन में हिकिड़ो मैसेज छॾियो वियो, हुन में असां ईअं पाण में पंहिंजी मदद पंहिंजी मदद पाण तहत असां सोचियो त भला किथे वेहूं गॾिजी, इन लाइ को लाइ आर्टिस्टनि जे लाइ कुझु कयूं जेके वीचारा बेरोज़गार थी विया आहिनि। पोइ ईअं असां वेठासीं 10-15 दोस्त, यकीन कयो पहिरें ॾींहुं असां 60-70 हज़ार जमा थी विया। असां ईअं कमु स्टार्ट कयो, पोइ असांखे लिस्ट ठाही हुई 25 आर्टिस्ट। उहो त थियो, इहो जेको सफ़र आहे स्टार्ट थोरो ॿुधायां थो। हाणे हेसि ताईं ईअं सम्झो त कल्ह ताईं मां मसरूफ़ हुउसि। तव्हां मुंहिंजी फेसबुक ID खोले ॾिसो
गाॾी ते जिते रस्तो न आहे उते बाइक ते वञा पियो, कटा खयूं राशन जा, पंहिंजनि आर्टिस्टनि में उते पहुचायां पियो। ईअं न रुॻो हैदराबाद पर पूरी सिंध जिथां बि कॉल अचे थी, जेकॾहिं हाणे लाड़काणे जो को आर्टिस्ट बीमार आहे या हुनखे राशन जी ज़रूरत आहे त हुनखे कटो त नथो पहुचाए सघां, पर कटिंग जी क़ीमत आहे 2-2.5-3 हज़ार रुपया थिए थो त उहा हुनखे हुते ईज़ी पैसा कयो। ॾाढी सुठी ॻाल्हि आहे। हिकिड़ो ख़िदमत जो जज़्बो आहे, ख़िदमत जो हिकिड़ो कमु आहे, हुकूकुल इबाद आहे। सो या इंशाअल्लाह ताला जारी रहंदी, सारी रहंदी हवा जे प्लेटफॉर्म तां। रब साईं तव्हांखे तौफ़ीक़ ॾींदो साईं, तव्हां तमामु भलो कमु आहे ऐं हिनखे जारी सारी रखंदा तव्हां। ऐं ज़ुल्फ़कारपल्ली साहब हिननि सभिनी इन्हनि सां गॾोगॾु तव्हां बि ज़ाहिर आहे हिननि सभु शयूं, पर पाण हिकिड़ी थोरो कैजुअल था थियूं त बीइंग आर्टिस्ट हिकिड़े फ़नकार जी हैसियत में तव्हांखे जॾहिं को माण्हू ईद जे ॾींहुं मिलणु ईंदो आहे या अव्हां केॾा वेंदा आहियो त माण्हुनि जो रेस्पॉन्स कीअं हूंदो आहे, कीअं माण्हुनि जो तव्हां सां इंटरेक्शन कीअं हूंदो आहे? असल में आर्टिस्ट इलाही तकलीफ़ूं ॾिसे थो, मतिलबु जिते कम ते वञे थो त फैमिलीज़ में रहणु सभु चवंदा आहिनि असांजो तव्हां टाइम हेॾा त आया पिया करियो, ई पियो थींदो आहे हिकिड़ो, तव्हांखे ख़बर आहे तव्हां राइटर आहियो माशाल्लाह। त जॾहिं असां रिकॉर्डिंग कंदा आहियूं उते सख़्ती गर्मियूं सर्दियूं जिते बि परे हेॾा वण थक हूंदा आहिनि, पर जॾहिं पंहिंजा जेके मिलण वारा जेके दोस्त ॾिसंदा आहिनि या जेके ॿिया बि पब्लिक मां उथी करे असां सां को अची मिले थो ड्रामे वारे स्क्रीन जे हवाले सां, पोइ उन टाइम इहे सभु शयूं जेके आहिनि विसरी वेंदियूं आहिनि ऐं हिकिड़ी ख़ुशी महसूसु थींदी आहे। अच्छा, भला तव्हां हिकिड़ो प्रोडक्शन हाउस हिकिड़ो ठाहियो आहे, जस्ट हिकिड़ी ऑर्गेनाइज़ेशन आहे तव्हांजी, पर उहो हुनखे असीं जेकॾहिं प्रोफेशनल ॿोली में असीं चवंदासीं उहो तव्हांजो प्रोडक्शन हाउस आहे, जितां तव्हां स्टेज ड्रामा कयो था, जितां तव्हां ॿिया कमु कयो था, मारवी आर्ट काउंसिल उनजो एक्सपीरियंस कीअं रहियो ऐं उन तां तव्हां कहिड़ा कहिड़ा कमु कया आहिनि? मारवी आर्ट काउंसिल तंज़ीमूं काफ़ी असां वटि ठहियूं आहिनि, त उन में मूं काफ़ी 2-3 साल पहिरीं जी ॻाल्हि आहे, इहो सोचियो त मुंहिंजे दोस्तनि खे इज़त ॾिजे त उन्हनि खे कहिड़े तरीक़े सां उन्हनि दोस्तनि खे रिस्पॉन्स ॾिजे जंहिंजो हिते कमु आहे, उनजी हौसला अफ़ज़ाई जे लाइ। सो उन जे लाइ पोइ असां मूं पाण इहो फ़ैसिलो कयो त भई इहो कजे, पोइ सभिनी दोस्तनि सां मशवरा कयासीं, उन खां पोइ इहो मारवी आर्ट काउंसिल ठाही। त उन में ख़ुशी मूंखे मिलंदी आहे, ऐं कंहिं बि आर्टिस्ट सिंगर या जेके बि हुन तालुक़ु रखनि था उनजो जेतिरो कमु आहे उनजो को फंक्शन थींदो आहे, प्रोग्राम थींदो आहे, हुन में असां सभु दोस्त गॾु हूंदा आहियूं उते मौजूदु, त तमामु घणी ख़ुशी थींदी आहे। उनखे हुनजी बि हौसला अफ़ज़ाई आहे छाजे करे जो हुनजो कमु हूंदो आहे। ठीकु मोहतरमा मूमल साहिबा, माशाल्लाह तव्हां हींअर सुठो ॻायो था। सुठे ॻाइण मां मुराद इहा आहे त जेको असांजी सिंध में जहिड़े क़िस्म जी अॼुकल्ह जेका मौसीक़ी हले थी, तव्हां बि उन ई बैक में रहो पिया, उन ई तर्ज़ जी तव्हां शाइरी बि ॻायो पिया, उन ई तर्ज़ जी गायकी बि कयो पिया। तव्हांखे कंहिं सभिनी खां वधीक मुतासिर कयो आहे पंहिंजी पेशरो में, हिन फील्ड में कहिड़ो सिंगर या कहिड़ी उहा फीमेल सिंगर आहे जंहिं तव्हांखे वधि खां वधि मुतासिर कयो? असांजी सिंगर फौज़ी आहे जेको असांखे ज़्यादा पसंदि आहे ऐं उनखे ज़्यादातर फॉलो कंदा आहियूं ऐं अॼु ताईं उहा ई हली आहे। उन खां पोइ वरी इहा थी आहे निगत नाज़ मनताज़ मोलाई, वरी अॼुकल्ह इन खे ॿुधंदा रहंदा आहियूं, उनखे ई फॉलो कंदा आहियूं। जिथे किथे शादी में वेंदा आहियूं, प्रोग्राम ते स्टेज ते वेंदा आहियूं, को फौज़िया जी फरमाइश खणी ईंदो आहे या को मनताज़ मोलाई, को माजी फ़कीर जी खणी ईंदा आहिनि। सो उन हिसाब सां पोइ वरी असां उनजी फरमाइश बि चवंदा आहियूं ऐं अल्हम्दुलिल्लाह। ॾुखियो सुवाल थो कयां हिकिड़ो, तव्हांजो उस्ताद कहिड़ो आहे? पहिरीं त मूंखे इहो ॿुधायो। उस्ताद असांजो मास्टर वली, पहिरियों उस्ताद असांजो इहो अथव मास्टर वली जी। माशाल्लाह मास्टर वली तमामु सिंध जो हिकिड़ो हसीन ॾाढो सुठो गायक आहे, रागदारी खां वाक़िफ़ आहे। तव्हांखे उस्ताद इहो कोन चयो त तव्हां इन पासे न वञो, जेको ॾुखियो सुवाल आहे उहो चवां, ऐं तव्हां ओड़ी तरीक़े जी ॻायो जहिड़ो तव्हांजो उस्ताद ॻाए थो। माना तव्हांजो उस्ताद सिंधी फोक ॻाए थो, जेका ॻाइणु खपे, हू सुठनि शाइरनि खे ॻाए थो, हू धुनूं कंपोज़ करे थो। तव्हां भला ॻायल ट्रैक छो था ॻायो? तव्हां ईअं चवंदा पंहिंजे उस्ताद वांगुरु ॻायो? असल में उस्ताद माशाल्लाह हाणे असांखां माशाल्लाह वधीक ईअं सां असां ओतिरा न आहियूं, असां त मिड़ी घटि जेको आहे जहिड़ो असांजो हाल आहे। असल में मूंखे हिन कई सेखारिया आहिनि राग वाग, त उन खां पोइ वरी मूंखे घणो शौक़ु फौज़िया जो हूंदो हो। हे मूंखे चवंदो हो काफ़ी कि जिथे मां ॻायां थो तव्हां उन ते मतिलबु तव्हां ॾिसो फोकस कयो, उन खे ई तव्हां ॻायो।
जिथे महफ़िलनि में स्टेजनि ते जिथे बि तव्हां उन्ही खे चओ ऐं पोइ वरी पोइ मूंखे इन ज़हन में मां तहज न ॾिनो ऐं इन करे पोइ मां तवजो ॾियो या सुठी ॻाल्हि न आहे बिल्कुलु मां इहो सही थी चवां जेकर तव्हां उस्ताद वारे हुन ते हलंदो न जी त जी आउं सम्झां थो तव्हां शायदि मथां वधीक कामयाबी माणियो इंशाअल्लाह इंशाअल्लाह असीं थोरो वहीद मीरानी साहब ॾे सर हर भरू था चओ भला इहो हरू भरू जो ख़्याल तव्हां कीअं आयो सर थैंक यू प्रोग्राम घुरायो असल में महसूस इहो थियो त काफ़ी सारियूं ॾिसूं था ग़लतियूं हराम पायूं शुदायूं उनखे निधण जे लाइ असांजे ज़हन में इहो ख़्यालु आहे त उनखे थोरो हरू भरू जे अंदाज़ में थोरो खिल मज़ाक जे अंदाज़ में कुझु सच चई ॾिजे इन ते ज़हन में आयो पोइ प्रोग्राम शुरू कयोसीं भला उहो सभु कुझु तव्हांजो हूंदो आहे कुझु मुंहिंजो न, हूंदो आहे काफ़ी सारो जेको आहे घणो घणो जेकी महिनत आहे उहा ज़फ़र जी आहे मां ॾे सां हिकिड़ो host आहियां। पब्लिक खे आउं ॿुधायां थो मां ॾे सां हिकिड़ो host आहियां पर इहे वाघा ज़फ़र जूं जेके महिनतूं आहिनि काविशूं आहिनि जेकी काफ़ी सारो पॉइंट्स कढियूं आहिनि ऐं उन ते केस प्रोग्राम कया आहिनि तव्हां ताईं पहुता आहिनि ऐं वधीक बि हुन जूं महिनतूं आहिनि वधि खां वधि अञा जेके समाज में भला कॾहिं जेकर तव्हांजे साम्हूं साईं खे विहारिजे ॾाढो लघारी साहब खे ॾाढो ख़तरनाक थींदो कोन मुंहुं ॾेई सघंदा कोन मुंहुं ॾेई सघंदा असां नंढड़ा आहियूं त असां ॾिसंदा अचूं था पिया त आर्टिस्ट आहिनि हिननि जा ड्रामा तव्हां असां गॾिजी साईं स्टेज ते हिकिड़ो कमु कयो हा उहो भला तव्हांजो एक्सपीरियंस कीअं रहियो साईं सां साईं तमामु ख़तरनाक तमामु परेशान कोन सीनियर आर्टिस्ट जूनियर कॾहिं स्टेज कयो कोन हुयो ऐं पहिरियों दफ़ो स्टेज ॾाढो मज़ो आयो थैंक यू कैरेक्टर जेको सुठो तव्हांजी महिरबानी आहे भला तव्हांखे करे हरू भरू में घुराइजे हरू भरू में असांखे हर भरू घुराईंदो तव्हां हरू भरू में हिकिड़ो थोरो कमु वॾो आहे न साईं तव्हांखे हरू भरू घुराईंदासीं तव्हांखे हरू भरू घुराईंदासीं छो त मूंखे हींअर ख़्याल थो अचे त हरू भरू में कहिड़ी शख़्सियत आहे जेका तव्हांखे घुराए उनजी खलल लाइ अचे साईं तव्हां ॾिसंदा आहियो हरू भरू सही बिल्कुलु आहे बहितरीनु प्रोग्राम आहे असां हिकिड़ो टीवी ते प्ले कयो मिटी जा माण्हू अमर जली साहब जो लिखियलु हो मंज़ूर कई साहब हुनखे प्रोड्यूस कयो 1990 में अमर जली साहब पोइ ईअं ई जीअं तव्हांजो हरू भरू आहे सच ॻाल्हाइणु ऐं पोइ हुननि हिकिड़ो कैरेक्टर डब्बू जो कैरेक्टर ॾेखारियो अधमग़ज़ी पोइ जेको कुझु चवराइणो हो अमर जली साहब उन खां चवरायो हिकिड़ो बोतो थो ठाहे हुन नक थो पटे पोइ वरी नक वरी हणेसि थो हुन ते जूं ॾिठासीं इहो तव्हांजो प्रोग्राम बि उन ई आहे हिते साईं सभु कुझु पटे पियो थो हणे पियो थो खले पियो थो हरू भरू हरू भरू जेका ॻाल्हि ई हरू भरू आहे त उनखे माण्हू चए ईद जॾहिं तव्हां सर माना ॻोठ पींदा हूंदा ऐं माशाल्लाह तव्हांजो जेको फैमिली बैकग्राउंड आहे उहो ज़मींदार घराणे जो त जेके तव्हांजा हारी नारी या उन्हनि जी सार लहंदा आहियो सभ खां पहिरीं त उन्हनि जी सार आहे छो त अॼु इस्लाम में बि ईअं ई आहे त पहिरीं पाड़े जो ख़्यालु ऐं हुन खां पोइ ईद जा ॾींहुं सवा इन खां अलावा बि असां पंहिंजो असांजी फैमिली जे हिसाब सां अगरि तव्हां कंहिं मालूमात बि वठंदा त कोशिशि असांजी इहा हूंदी आहे असांजी तरफ़ां कंहिंखे तकलीफ़ न थिए तो अलाह खां शुक्र अदा कयूं ऐं सभु खां पहिरीं उहे आहिनि असांजा अच्छा बाबा मूमल बहार साहिब तव्हां घणा एल्बम कया आहिनि तेसिताईं तकरीबन 3 एल्बम थी चुकिया आहिनि अल्हम्दुलिल्लाह 3 जी 3 एल्बम जी जी सिलेक्शन माशाल्लाह 3 एल्बम माना 300 गीत जी वाह अच्छा हींअर तव्हांजी जेका आहे नओं ईद ते तव्हांजो एल्बम आहे उन मां कहिड़ो गीत तव्हांखे सभिनी खां वधीक वणे थो जेको तव्हांखे वणे थो उहो मूंखे तव्हां थोरो झुंगारे ॿुधायो जेका हिन एल्बम जो गीत आहे हीअ जेका हींअर तव्हांजो आयो आहे चलो मन त इहो हींअर असां ॻायोसीं मंताज मोला जी धुन आहे सो उहो तव्हांखे ॿुधाईंदासीं जुदा न कर पाण खां तूं नंढड़ी खता ॾिसी लोग पंहिंजी जोड़ीअ खे आखिलंदा जुदा ॾिसी
जुदा न कर पाण खां तू नंढड़ी खता ॾिसी लोक पंहिंजी जोड़ीअ खे अखिलंदा जुदा ॾिसी जुदा न कर पाण खां रोअण खिलण सजण हिसो आ प्यार जो करी तो जानी तूं ॿुधाए मूंखे छो धार पियो छिनी पियो वास्ता तूं नंढड़ी खता ॾिसी लोक पंहिंजी जोड़ीअ खे अखिलंदा जुदा ॾिसी जुदा न कर पाण खां। तव्हांजी गायकी मां लॻे थो त मास्टर वली तव्हांजो उस्ताद तव्हांखे कुझु न कुझु थोरो ॾिनो आहे। माशाल्लाह माशाल्लाह। थैंक यू सर। तव्हां सभिनी जी महिरबानी। भई साईं असांजो प्रोग्राम जेके हूंदा आहिनि कल्याण तव्हां ॾिसंदा हूंदो 10 मिंट 12 मिंट 14 मिंट जो प्रोग्राम हूंदा आहिनि हुनजे करे पाण वधीक टाइम कंदा हुन पब्लिक जो न तव्हां सभिनी जी वॾी महिरबानी। तव्हां आया मूंखे टाइम ॾिनो लख लख थोरा नाज़रीन। आख़िर में जेको सभु चवंदा आहिनि आउं बि चवंदुसि त बाबा उहो अंगूठो भरजो ऐं ॻाढ़ा जेके लिखियल आहिनि इहे उन्हनि खे बि हीअं कजो सब्सक्राइब वरी उहो जेका आख़िर में गिनती ईंदी आहे न उनखे बि महिरबानी तव्हां सभिनी